ना त मूंखे त इहो रोड ते त मां हेॾे जेको ॾिस। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तो, अॼु पाण मौजूदु आहियूं हिन वक़्तु लाड़काणे पुल सां गॾु। हिते हिकु अज़ीम शख़्सियत जेका आहे उहा रहे थी पई। साईं फ़क़ीर जेके आहिनि मोहम्मद कदीर साहब हिते रहनि था। ही उन्हनि जी जेका आहे उहा बैठक आहे, वफ़ायाब थी चुका आहिनि। सो पाण हिन वक़्तु हिते मौजूदु आहियूं। अचो त साईं खां फ़क़ीर मोहम्मद कदीर आराई साहब खां जेको आहे उहो थोरो हाल अहिवाल वठूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तो, मुंहिंजो अव्हां सां वाइदो थियलु हुयो त मां तव्हांजी मुलाक़ात हिकु अहिड़ी शख़्सियत सां कराईंदुसि जेको हिन जेको आहे तक़रीबन सिंध इंटीरियर सिंध में इंसान ज़ात जी ख़िदमत करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जो नालो आहे फ़क़ीर मोहम्मद कदीर आराई साहब। हाणे पाण उन्हनि वटि जेको आहे मौजूदु आहियूं। हाजी मोहम्मद हनीफ़ साहब। अच्छा, उनखां बाद ही जेको कार्ड आहे ही बि तव्हां जेको आहे थोरो ॾिसो। बाबा हाजी मोहम्मद हनीफ़ साहब जेको आहे उहे बि जेको आहे उहे पढ़ाई कंदा आहिनि ऐं जेको आहे दम कंदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु इलाज बि थींदो आहे। शुगर, कैंसर ऐं कारो यरकान, बवासीर, पथरी, ब्लड प्रेशर, दमा ऐं उनखां बाद जेको दिलि जा मसइला आहिनि, ब्लड प्रेशर जा ऐं कुझु अहिड़ियूं इंसान खे बीमारियूं बि लाक थी वेंदियूं आहिनि जंहिंमें उहे मायूस थी वेंदा आहिनि ऐं को इलाजु जेको आहे एलोपैथिक, होम्योपैथिक या हिकमत में इलाजु न हूंदो आहे। अचो त साईं मोहम्मद कदीर साहब खां जेको आहे थोरो हाल अहिवाल वठूं था। ऐं हिते जेको आहे इंटीरियर सिंध ऐं जेको आहे ख़ासि तौर ते कराची, कश्मीर ताईं जा माण्हू जेके आहिनि उहे हिते अचनि था। अचो त साईं खां जेको आहे इन बारे में थोरो हाल अहिवाल वठूं था। अस्सलाम वालेकुम साईं। साईं थोरो इहो ॿुधाइजो। जी बाबा, अदा हाणे ईअं आहे बचा, कैंसर आहे, पथरी आहे, दम आहे, अदरंग आहे, बवासीर आहे, शफ़ा अलाह साईं ॾींदो आहे बचा। क़ुर पाक पढ़ंदा आहियूं, अलाह साईं रहमत कंदो आहे बचा। इहो न आहे बि हिते वेंदासीं को फुरिजी ईंदासीं हीअं थींदो, फी सबिलिल्लाह अलाह जे हुकुम सां रब साईं शफ़ा ॾींदो। रहमत करनार उहो ई आहे। दिलि जो मसइलो आहे, कहिड़ो बि मसइलो आहे, तव्हां हिते अची सघो था बचा। को बि इहो प्रॉब्लम न आहे बि हेतिरा पैसा हुजनि त पोइ वञूं, को डॉक्टर न आहे जेको फ़ी आहिनि या इहे चीज़ां हलंदियूं। फी सबिलिल्लाह आहे। मुर्शिदां जो मिलियल आहे। असांजा मुर्शिद आहिनि ज़िला सरगोदा साहिवाल में मुर्शिद हमीदुद्दीन सियालवी साहब। ठीकु आहे, सियाल असांजा मुर्शिद आहिनि बाबा। अलाह साईं रहमत करण वारो आहे, अलाह साईं शफ़ा ॾियण वारो आहे। सोणे नबी जे सदके शफ़ा मिले थी। और जेको बि अचे साईं भली तव्हां अचो, बिस्मिल्लाह, झाड़ दम पीअणा जेको बि यकीन कयो, अलाह साईं रहमत करण वारो आहे बाबा। साईं इहो थोरो ॿुधाइजो त इहा जेका अव्हांजी ख़िदमत आहे केतिरनि सालनि खां जारी आहे हिन एरिया में? असांजो वालिद साहिबु हुया अॼु तो 43 साल पहिरें जी आहे। जी साईं, असांखे हिते लाड़काणा खैरपुर पुल हाणे ठही आहे, असां हिते वेठा आहियूं। हिते सुहेल अनवर ख़्याल आहे, उन जी ज़मीनूं आहिनि। ठीकु आहे, पंहिंजूं बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह आहिनि। पोइ उन जे मां हिते वेठा आहियूं। लाड़काणा खैरपुर नई पुल दरिया जी वालिद साहिबु पढ़ंदा हुया, उहो वफ़ात करे विया आहिनि। हुन त पोइ हाजी मोहम्मद हनीफ़ साहब पढ़नि था। ठीकु आहे साईं, वॾा बिरादर आहिनि असांजा, उहो पढ़नि था। अलाह साईं शफ़ा ॾिए थो असांजे मुर्शिदनि जी दुआऊं सां, अलाह जे हुकुम सां इहो रहमत रब साईं ॾिए थो बाबा। कैंसर हुजे, कहिड़ी बीमारी बि हुजे, शफ़ा अलाह ॾियण वारो आहे। पोइ तव्हां कोशिशि कयो, अलाह साईं शफ़ा ॾींदो। असां हाणे हाजी साहिबु पढ़ंदा आहिनि, पोइ मां हुनजो नंढो बिरादर आहियां। मोहम्मद कदीर मुंहिंजो नालो आहे साईं। पढ़ंदा आहियूं, बचड़नि खे घर बचड़ा पढ़ंदा आहिनि, मर्दनि खे ॿार मर्द पढ़ाई कंदा आहिनि। अलाह साईं शफ़ा ॾींदो, रहमत कंदो। अच्छा साईं, हाणे जेको आहे जेके दूर दराज़ इलाइक़नि खां जेके नियाणियूं भेणियूं अचनि थियूं पढ़ाई जे लाइ, मतिलबु उन्ही जे लाइ वरी अलॻि जेको आहे हिकिड़ो लेडीज़ जो बंदोबस्तु थियल आहे। उते माना अव्हांजी जेको नियाणी आहे उहा पढ़ाई करे थी। अलॻि कमरे में अलॻि आहिनि, उते घर में बचड़ियानि सां उते बचड़ा कंदा आहिनि, मर्दनि खे ॿार असां हिते उतां ते मर्द कंदा आहियूं। अलाह साईं शफ़ा ॾींदो आहे बचा। ॾिसो, हर इंसानु इज़त वारो आहे, परदे वारो आहे। ठीकु आहे, ईअं न हूंदो आहे ग़लति करदारी या उहो हर शइ पधर थींदी आहे। साईं अॼु तो 45 साल थी विया आहिनि। बाबा साईं पढ़ंदा हुया, हाजी साहिबु पढ़नि था, असां माशाल्लाह पढ़ूं था। वंड मिलियल आहे, अलाह साईं शफ़ा ॾींदो आहे, रहमत करण वारो उहो ई आहे। अच्छा साईं, दिलि जी बीमारी जेकी आहे उहो तमामु आम आहे ऐं घणनि माण्हुनि खे ब्लॉकेज थिए थी ऐं जेको आहे अटैक थिए थो। उन जे लाइ अव्हां जेको आहे छा ॾींदा आहियो? दम कंदा आहियो या तावीज़? जे लाइ साईं
दुआ कंदा आहियूं पढ़ंदा आहियूं और तव्हां बि पढ़े सघो था अलहम्द शरीफ़ 41 मरतबा पढ़े दुआ लिखी था ॾियूं और गारंटी ॾींदासीं इन शइ जी बिल्कुलु दिलि जो ब्लड प्रेशर जो वालनि जो इन शइ जी गारंटी आहे साईं और क़ुर में शफ़ा आहे और ॿी दवा न आहे सिर्फ़ु क़ुर पाक जी शफ़ा आहे अल्लाह साईं गारंटीअ सां शफ़ा ॾींदो आहे। अच्छा साईं ॿियो अर्ज़ु इहो आहे त पंहिंजो कैंसर जा बि हिते जी, बिल्कुलु। केतिरा ई मरीज़ जेके आहिनि उहे हितूं शफ़ायाब थी विया आहिनि उन बारे में थोरो ॿुधायो दोस्तनि खे। उनजी इहो ई आहे कैंसर जा ईंदा आहिनि मरीज़ उनखे प्लेटूं लिखी थी ॿियुनि सूरत कदा आहे क़ुर पाक में 5 सिपारे में ठीकु आहे हुन में असां उहो लिखी ॾींदा आहियूं अल्लाह साईं उनखे शफ़ा ॾींदो आहे उन में परहेज़ हूंदो आहे परहेज़ कंदा आहिनि अल्लाह साईं शफ़ा ॾींदो आहे को वॾो मसइलो न आहे एॾो वॾो इशू न आहे बचा पोइ बीमारी वारे जे लाइ वॾो इशू आहे ग़रीब जे लाइ मसइलो आहे ग़रीब जे लाइ अमीर जे लाइ सर न आहे मसइलो अल्लाह जे हुकुम सां अल्लाह शफ़ा ॾियण वारो आहे कैंसर हुजे पथरी केॾी हूंदी आहे झाड़ कंदा आहिनि दुआ कंदा आहियूं अल्लाह साईं कंदो निकिरी वेंदी आहे फालज हूंदो आहे साईं उन जे लाइ बि पढ़ाई कंदा आहियूं अल्लाह साईं रहमत कंदो आहे शफ़ा ॾींदो आहे बिल्कुलु साईं बवासीर आहे उन जे लाइ बि क़ुर पाक जी आयत लिखी ॾींदा आहियूं अल्लाह जे हुकुम शफ़ा मिली वेंदी आहे शफ़ा त अल्लाह साईं ॾियण वारो आहे न बचा। अच्छा साईं ॿियो इहो त अॼुकल्ह आम हिकिड़ी बीमारी आहे त उहो गुल्टियूं गदूद जेके आहिनि उहे थींदा आहिनि मर्दनि खे बि औरतुनि खे बि उन जो छा तव्हां वटि इलाजु आहे? जी उन जो आहे साईं बिल्कुलु पढ़ाई कंदा आहियूं दवा हिकिड़ी ॾींदा आहियूं अल्लाह जे हुकुम सां रहमत थींदी आहे बचा बिल्कुलु पहले अल्ट्रासाउंड कराइनि उन खां पोइ 21 ॾींहं त पोइ वञे रसौली हुजे पेट में कुझु बि हुजे वञे अल्ट्रासाउंड कराइनि 21 ॾींहं त पोइ पढ़ाई कराए वञी कराए सघनि माशाल्लाह। अच्छा साईं ॿियो थोरो इहो बि ॿुधाईंदा हलो दोस्तनि खे जी जी त अव्हां वटि जेके उहे माण्हू जंहिंखे औलाद जेका आहे उहा नथी थिए त छा उन जे लाइ बि को तव्हां वटि जेको आहे को वज़ीफ़ो या का अहिड़ी शइ आहे जंहिंसां औलाद थिए? जी जी बिल्कुलु आहे जी उहो बि असां हिकु त को बि न्याणी हूंदी आहे बचड़ा ईंदा आहिनि उनखे अदड़ी पुछंदी आहे धीउ असां पुछंदी आहे बचा ॾियो हाल वाल सॼो पुछी इंटरव्यू वठी उनजो पोइ उनखे प्लेटूं 7 लिखी ॾींदा आहियूं 7 रोज़ा रखाइणा हूंदा आहिनि बचा उन में उहो कंदा अल्लाह जे हुकुम सां मदीने वारो साईं इन महीने में ई राज़ी थींदो धीउ पुट जी गारंटी न औलाद जी आहे अल्लाह जे हुकुम सां थींदी बाबा बिल्कुलु साईं। साईं वॾियूं महिरबानियूं हाणे इंशाल्लाह तव्हां सां मुलाक़ात थींदियूं रहंदियूं नेक्स्ट बि तव्हां सां वरी जल्दी मुलाक़ात थींदी पोइ वरी वधीक जेके सुवाल हूंदा दोस्तनि जा तव्हांखे ख़ुशि कंदो मदीने ऐं साईं तव्हां पंहिंजो नंबर जेको आहे उहो कार्ड ॾियो त जंहिं ते नंबर लिखियलु आहे त उहो दोस्तनि खे ॾेखारियूं। जी 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 बाबा कार्ड ॾियां थो बाबा हुन में हाजी मोहम्मद हनीफ़ साहब वॾे बिरादर साईं जी बाबा। दोस्तो ही कार्ड जेको आहे ॾिसो इन में जेको आहे हाजी मोहम्मद हनीफ़ साहब ऐं साईं मोहम्मद कदीर ॿिन्हिनि जा नंबर ही लिखियलु अथव ही कार्ड स्क्रीन ते जेको आहे अची वियो आहे इन में अव्हां जेको आहे सॼी एड्रेस बि लिखियलु आहे ऐं ही नंबर बि लिखियलु आहिनि त जीअं अव्हां दोस्तनि खे आसानी थिए। दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखंदा ऐं पंहिंजे भाउ मोहम्मद असलम खे इजाज़त ॾींदा अल्लाह।